दोस्तों जेकॾहिं तव्हां बेरोज़गार आहियो, तव्हां वटि एतिरा पैसा कोन्हनि की जो तव्हां कुझु कारोबार करे सघो, या एतिरी एजुकेशन बि न आहे जो तव्हां कंहिं नौकरियुनि लाइ बार बार अप्लाई करे सघो। तव्हांजी उमिरि अगरि 30 साल 40 साल 50 साल 60 साल थी चुकी आहे ऐं तव्हां सोचो पिया तव्हां कुझु बि न करे सघो या ज़िंदगी में, त इहो तव्हां बिल्कुलु ग़लति पिया सोचो। तव्हां मेल आहियो या फीमेल आहियो, इन मां बि कोई फ़र्क़ु एतिरो नथो पए। KFC जो मालिक जॾहिं 60 साल खां पोइ पंहिंजो बिज़नेस ज़ीरो खां स्टार्ट करे सॼी दुनिया में पंहिंजो नालो करे सघे थो, त तव्हां बि पंहिंजो बिज़नेस स्टार्ट करे सघो था। सिर्फ़ु दिमाग़ जे हुजणु ज़रूरी आहे ऐं एनालिटिकल सोच जो हुजणु ज़रूरी आहे, सोचण जो हुजणु ज़रूरी आहे। त उहो सोचूं त उहे माण्हू कीअं था कमाइनि आख़िर ऑनलाइन वारा। त थोरो इन ते ॻाल्हायूं था त पराइनि पैसनि ते पाण कीअं कमाइबो आहे। कराची में तव्हां ॾिठो हूंदो काफ़ी सारा डिफरेंट ढेर हूंदा आहिनि, गंद जा ढेर। उते अफ़गानी हूंदा आहिनि, काफ़ी सारियूं शयूं किन मां उहे सुठियूं शयूं कढे उहे सेल आउट कंदा आहिनि, उन मां पैसा कमाईंदा आहिनि। ईअं ई हिते कराची में ईअं बि आहे जो हर शइ पराई आहे, लेकिन माण्हू उन्हनि मां पैसा कमाइनि था पिया। थोरी नंढड़ी तव्हांखे ट्रिक ॾींदुसि, अगरि तव्हां इन में अमल कयो त तव्हां सम्झो ज़ीरो खां तव्हां स्टार्टिंग करणु शुरू करे छॾी आहे। तव्हांखे सिर्फ़ु पंहिंजी महिनत करणी आहे, महिनत उहो सभु कुझु तव्हांखे करिणो आहे। इहो न सोचो त केर बि तव्हांजे कमु ईंदो या छा आहे, अलोन अकेलो ई तव्हांखे मंज़िल ते पहुचणो आहे। दोस्तों तव्हां अगरि ॿाराड़ी में रहो था त काफ़ी सारा अहिड़ा शॉप्स हूंदा आहिनि जेके वॾा होम डेकोर शॉप थी विया या रेज़की शॉप थी विया, जनरल स्टोर थी विया। हाणे हिकिड़ो मिसाल तो, तव्हांजी उमिरि 20 साल 30 साल 40 50 साल बि आहे, तव्हां वटि पैसा बि कोन्हनि के। हाणे ॿियो कुझु न आहे करिणो हूंदो। हाणे नंढिड़ो मिसाल ॾींदुमि, कंहिं बि तव्हां शॉप ते वञी ही गिलास जीअं आहे, कंहिं न कंहिं शॉप ते खपंदो हूंदो 50 रुपए फ़ी गिलास। त तव्हांखे इहो कमु करिणो आहे त तव्हांखे हुन शॉप ते वञी गिलास जा फ़ोटू कढणा आहिनि, मालिक सां ॻाल्हाइणो आहे त भाउ 50 रुपए में तूं मूंखे ॾींदा, ठीकु आहे। हाणे तव्हांखे पंहिंजो हिकिड़ो फेसबुक जो पेज त कॾहिं तव्हां ठाहियो था पंहिंजे ॿाराड़ी जे अंदरि ई, ॿाहिरि वरी हिकिड़ो वॾो प्लेटफॉर्म आहे, उन ते वरी थोरो आख़िर में ॻाल्हाईंदासीं। त तव्हां पंहिंजे ॿाराड़ी में इहो कारोबार करे सघो था। परायो दुकानु, पराया पैसा, परायूं शयूं, उहे सभु कुझु तव्हां पंहिंजे फेसबुक ते रखे इन साॻे गिलास जी क़ीमत तव्हां 80 रुपया लिखी पंहिंजो फ़ोन नंबर लिखी करे तव्हां पंहिंजे पेज खे प्रोमोट करे सघो था। जॾहिं तव्हांखे ऑनलाइन ऑडर अची वञे, तव्हांखे उहे पैसा अची वञनि त उन मां तव्हां 80 रुपए मां 50 रुपए तव्हां ॾींदो हुन दुकानदार खे, 30 रुपया तव्हांखे फ़ाइदो मिली वियो। हाणे तव्हां ॾिसो, तव्हांखे इन्वेस्ट कुझु बि करिणो कोन्ह पियो, रुपयो बि तव्हांखे ख़र्चु करिणो कोन्ह पियो। पराया जेके आहिनि शयूं आहिनि, हर शइ तव्हां उन्हनि जो बिज़नेस कयो। ईअं न आहे त कोई ख़राबु आहे छा, तव्हां उन जी मार्केटिंग कई। उहे छा कंदा आहिनि, उहे वरी वॾियुनि मार्केटुनि मां 30 रुपए में गिलास वठी तव्हांखे 50 रुपए में खपाईंदा आहिनि, तव्हां वरी 50 रुपया 80 रुपए में खपायो। ईअं सॼी दुनिया में कारोबार हले पियो। ड्रॉप शिपिंग छा आहे, इहो हिकिड़ो वॾो हिकिड़ो टॉपिक आहे जंहिंमें शाहिद अनवर जेको सदाईं चवंदो आहे ग़रीबो ग़रीबो ॿाहिरि मुल्क में रही करे, उहो बिल्कुलु सही चवंदो आहे, छाकाणि त उहो ग़रीब मां अमीर थियो आहे इहे नंढा नंढा बिज़नेस करे। दोस्तों अगरि तव्हां ॿाराड़ी में अॻी कोई बिज़नेस कयो था, तव्हांजो इलेक्ट्रॉनिक्स जो शॉप आहे, त हर हिकु शॉप जो अलॻि अलॻि फ़ोटो कढे पंहिंजे शॉप जे नाले सां तव्हां हिकिड़ो पेज ठाहींदो। उन पेज में ई तव्हां उहे पंहिंजूं शयूं रखे, फ़ोन नंबर रखे तव्हां उनखे प्रोमोट कंदो। केरु न केरु तव्हांखे पंहिंजे ॻोठ मां ज़रूरु फ़ोन कंदो, बाबा मूंखे जेको आहे पकड़ जी ज़रूरत आहे, मूंखे हींअर जेको आहे बल्ब जी ज़रूरत आहे। ईअं बि आहे, सर्विसिस बि पेश थींदियूं आहिनि, मूंखे उहा मिस्त्री जी ज़रूरत आहे, तूं मूंखे मिस्त्री ॾे। हाणे तव्हां जो शॉपकीपर आहियो, तव्हां गाॾियुनि जा मिस्त्री आहियो, त गाॾी जो मिस्त्री उते हलियो वियो ऐं उहे सर्विस चार्जिस तव्हांखे उन जा मिली विया। तमामु वॾा बिज़नेसिस आहिनि, लेकिन इन्हनि शयुनि ते थोरो रिसर्च करणी थी पए। जेसिताईं यूट्यूबनि ते इन्हनि ते रिसर्चिस न कंदो, ओसिताईं वरी असां अॻिते न वधंदासीं। ईअं फेसबुक पेज खां पोइ दराज़ आहे, ईबे आहे, शॉपिफाई आहे, अमेज़ॉन आहिनि, इहे तमामु परे जूं शयूं आहिनि। हाणे तव्हां ते डिपेंड करे थो त तव्हां पंहिंजे बिज़नेस जी स्टार्टअप कीअं कयो पिया। वॾियूं महिरबानियूं तव्हांजूं। वरी मिलूं था ॿिए वीडियो में, जंहिंमें तव्हांखे डिफरेंट बिज़नेस जे बारे में ॿुधायो वेंदो आहे। पंहिंजे होस्ट हाफ़िज़ अकबर खे इजाज़त ॾींदा। अस्सलामु अलैकुम।